कंहिं किताब में लिखियलु हो त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अल्लाह पाक खां दुआ घुरंदो हुयो त या अल्लाह, मां तोखां 4 शयुनि जो सवाल कयां थो जेके मूंखे अता कर। ज़िकिर वारी ज़िबान ॾे, ख़ौफ़ वारी दिलि ॾे, सब्र वारो बदन ॾे ऐं अहिड़ी ज़ाल अता कर जेका दीन जे कमनि में ऐं आख़िरत जे नेकिन में मुंहिंजी मददगार हुजे। असांखे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी दुआ मुबारक मां ही सबक़ हासिल थिए थो। ज़िकिर वारी ज़िबान, हिन दुआ मां इहो सबक़ मिले थो त अल्लाह ताला असांखे उहा ज़िबान ॾे जेका सिर्फ़ तुंहिंजी साराह ऐं तुंहिंजे ज़िकिर में मशगूल हुजे ऐं कूड़ ॻाल्हाइण खां बचाए। ज़िबान चुगली, गीबत ऐं गंद गार खां बचे। हिन ज़िबान सां कंहिं ॿिए खे का बि तकलीफ़ न अचे। ख़ौफ़ वारी दिलि, हिन दुआ मां इहो सबक़ मिले थो त अल्लाह पाक असांखे उहा दिलि ॾे जेका हरदम अल्लाह ताला जे ख़ौफ़ सां डिॼंदी रहे। कंहिं बुराईअ जे कम जो ख़्यालु अचे त ख़ौफ़ ख़ुदा खां डिॼी वञे ऐं कंहिं बि इंसान सां नाजाइज़ी ऐं दोखो करण या कंहिं बि तकलीफ़ रसाइण खां ख़ौफ़ ख़ुदा खां डिॼंदी रहे। सब्र वारो बदन, हिन दुआ मां उहो सबक़ मिले थो त अल्लाह पाक असांखे अहिड़े बदन सां नवाज़े जेको हर हाल में सब्र में रहे। बदन ते का बि बीमारी अचे, बदन ते दुनिया जी का बि मुसीबत अचे ऐं बदन ते कहिड़े बि क़िस्म जी मुश्किलात छो न अची वञे, पर ही बदन सब्र में रहे ऐं अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो शुक्रगुज़ार रहे। ज़ाल, हिन दुआ मां उहो सबक़ मिले थो त अल्लाह पाक हर बालिग़ औरत ऐं मर्द ते निकाह फ़र्ज़ कयो आहे। अल्लाह ताला मूंखे अहिड़ी ज़ाल अता करे जेका मुंहिंजे हर हाल ते मूंसां राज़ी रहे, मूंखे बि बुरनि कमनि खां रोके ऐं पाण बि परहेज़गार रहे। दुनिया सां गॾु आख़िरत जे कमनि, आख़िरत जे नेकिन जो ख़्यालु रखे। अल्लाह ताला असां सभिनी खे सब्र वारो बदन, ज़िकिर वारी ज़िबान, ख़ौफ़ वारी दिलि ऐं बहितरीन हमसफ़र अता फ़रमाए।